अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ टीवी जो प्रोग्राम रमज़ान जी फज़ीलत सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान सबा अली। रमज़ान हिकु भलारो महीनो आहे। रमज़ान जे महीने में अवां खे ॾींदा आहियूं इस्लाम जी ॼाण। डेली मूंसां गॾु हूंदा आहिनि हिकिड़ा महिमान। अॼु बि मूंसां गॾु हिकिड़ा ख़ासि महिमान आहिनि जेके मुफ़्ती बि आहिनि, आलिम बि आहिनि ऐं काफ़ी परे खां उहे असांजे प्रोग्राम में आया आहिनि, टंडो अलायार खां। उन्हनि जो नालो आहे मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो। भली कार चवां थी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। रमज़ान ते ॻाल्हाईंदासीं। रमज़ान जो भलारो महीनो हले पियो। रमज़ान जे बारे में उहा इंफॉर्मेशन वठंदासीं तव्हां खां जेका असांखे अॻिते हली करे सुठो मुस्लमान थियण में कमु अचे। त रमज़ान शरीफ़ जा जेके ॾिहाड़ा आहिनि उहे ॿुधाईंदा, उन ते रोशनी विझंदा। रमज़ान मुबारक हूअ महीनो वॾो फज़िलत वारो आहे, हिन जो वॾो मक़ाम आहे ऐं हिन जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा ॾिहाड़ा आहिनि जिन में वॾी वॾियुनि शख़्सियातुनि जी विलादत या विसाल या कुझु इस्लाम जूं जेके अज़ीम जंगूं आहिनि उन्हनि जी तारीख़ बि रमज़ान मुबारक में अचे थी। सभ खां पहिरियां रमज़ान मुबारक जी जेका पहिरीं तारीख़ आहे उहा सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत जो ॾिहाड़ो आहे। इस्लाम जे अंदरि ऐं इस्लामी तारीख़ जे अंदरि सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वॾो मक़ामी मर्तबो आहे। बल्कि ओलिया अल्लाह जेके आहिनि, अल्लाह वारा आहिनि, उन्हनि जो इमाम संदनि खे कोठियो वेंदो आहे। एॾो वॾो मर्तबो आहे। सो जिथे असीं मुस्लमान हिन महीने जे अंदरि रोज़ा रखंदा आहियूं, तरावियूं पढ़ंदा आहियूं ऐं जेके अल्लाह तबारक व ताला जो रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे उन्हनि खे समेटींदा आहियूं। उन सां गॾु असांखे हिन पूरे महीने ते बि नज़र करणु घुरिजे, गौर फ़िक्र करणु घुरिजे ऐं मुख़्तलिफ़ जेके ॾिहाड़ा आहिनि उन्हनि ते बि गौर फ़िक्र करणु घुरिजे ऐं पोइ उन्हनि में जेके असांखे तालीमात मिलनि थियूं उन्हनि खे इख़्तियार करणु घुरिजे। सो पहिरियों ॾिहाड़ो असीं उतां जे कॾहिं स्टार्ट कयूं त पहिरियों ॾिहाड़ो रमज़ान मुबारक जो सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत जो आहे। उन्हनि खे एॾो वॾो मक़ाम मर्तबो छो मिलियो, उन्हनि जे अंदरि कहिड़ा औसाफ़ हुआ जंहिंजे करे अॼु दुनिया जे अंदरि संदनि जो वॾो नालो आहे ऐं तमामु ओलिया अल्लाह जा उहे इमाम आहिनि त उहे कहिड़ियूं उन्हनि जे अंदरि शयूं हुयूं। सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी ते असां जेकॾहिं नज़र विझूं त सभ खां वधीक असांखे इहा शइ नज़र में ईंदी त पाण तालीम सां मुहबत करण वारा हुआ, इल्मु पिराइण सां मुहबत करण वारा हुआ, इल्मु हासिलु करण सां मुहबत करण वारा हुआ। त असां सभिनी खे इहो मैसेज मिले थो त अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि उहे इल्म सां मुहबत कंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेको मक़ामी मर्तबो मिलियो आहे उहो इल्म जे करे मिलियो आहे। तव्हां जेकॾहिं सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत खे पढ़ंदा हुआ त पाण जेको आहे वॾो सफ़र करे दीन जी तालीम हासिलु करण जे लाइ विया। दीन जी जैलान खां बगदाद ॾांहुं पाण विया त दीन जी तालीम हासिलु करण जे लाइ पंहिंजे घर खे छॾियऊं। त सभ खां पहिरियां असांखे ओलिया अल्लाह जी तालीमात मां इहो मिले थो त असीं जेको आहे तालीम सां मुहबत कयूं, इल्म सां मुहबत कयूं ऐं इल्मु सिखण जे लाइ कोशा रहूं। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे त फ़रीदत उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद, त जेको इल्मु आहे उहो पींघे खां वठी करे लहद ताईं हासिलु कयो। यानी इल्मु सिखण जो को वक़्तु कोन्हे, इल्मु पिराइण जो को वक़्तु कोन्हे, बल्कि तव्हां नंढे हूंदे खां ई हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में बयानु फरमायो त पींघे खां यानी कि नंढे हूंदे खां ई मरण ताईं, लहद ताईं, क़बर ताईं इल्म खे हासिलु कंदा रहो ऐं इल्म खे जेको आहे इल्मु पिराईंदा रहो। त इहा फज़ीलत आहे ऐं अल्लाह तबारक व ताला जेको आहे इल्मु वारनि जो वॾो मक़ाम रखियो आहे। अल्लाह तबारक व ताला क़ुर में फरमायो त इल्मु वारा ऐं जेके बग़ैर इल्मु वारा उहे कॾहिं बि बराबरि नथा थी सघनि। छो जो त इल्मु जेको आहे उहो इंसान खे मक़ामी मर्तबो ॾींदो आहे, फज़ीलत ॾींदो आहे। त सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत में असांखे हिकिड़ो ही पहलू मिले थो त पाण इल्म सां मुहबत कंदा हुआ ऐं इल्मु सेखारींदा बि हुआ, सिखंदा हुआ। एतिरे क़दुरु पाण फरमाइनि था दरस्तु इल्मन हत्ता सिरतु कुतुबन, त मूं इल्मु सिखियो, इल्मु पिरायो, इल्म खे हासिलु कयो एसि ताईं जो आउं कुतुब बणिजी वियुसि।
मतिलबु त अल्लाह जेको उन्हनि खे कुतबियत जो मक़ाम अता फरमायो, गौसियत जो मक़ाम अता फरमायो, उहे पाण फरमाइनि था इहो मक़ाम मूंखे छो अता थियो, इन जे करे जो आउं इल्मु सिखंदो हुउसि। संदन जी इहो तरीक़ेकार हूंदो हुयो जो पाण इल्मु सिखण खां पोइ इल्मु सेखारींदा रहंदा हुआ। फजर खां वठी करे ज़ोहर नमाज़ खां पोइ पाण इल्मु सेखारींदा रहंदा हुआ ऐं अरसे दराज़ ताईं। ॿी असांखे शइ मिले थी जेका सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत मां, त उहे इस्तिक़ामत इख़्तियार कंदा हुआ। कंहिं कम खे इख़्तियार कयो त उन में इस्तिक़ामत सां उन में लॻा रहंदा हुआ, इस्तिक़ामत इख़्तियार कंदा हुआ। इस्तिक़ामत जी बि वॾी हिकिड़ी फज़ीलत आहे। यानी को इंसानु जेकॾहिं अमल करे थो, को सुठो अमल करे थो, अगरचे उहो मुख़्तसर अमल हुजे, नंढो हुजे, पर इस्तिक़ामत हुजणु घुरिजे। अच्छा, काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी इस्तिक़ामत सां मुराद छा आहे, त उन ते थोरो ॿुधाईंदा। बिल्कुलु बिल्कुलु। इस्तिक़ामत जो मतिलबु इहो आहे त को बि जेकॾहिं असां कमु इख़्तियार कयूं त उनखे हमेशह कंदा रहूं, मतिलबु कंसिस्टेंसी हमेशह कंदा रहूं। ईअं न आहे जो हिकिड़ो जेकॾहिं असां अमल कयो आहे उहो हिकिड़ो ॾींहुं कयूं था, 5 ॾींहं पोइ छॾे ॾींदासीं, त उन में जेको आहे उहो मक़ाम हासिलु न थींदो, मर्तबो हासिलु न थींदो। इस्लाम जे अंदरि बि जेको आहे इस्तिक़ामत जी वॾी अहमियत आहे, वॾो उन जे अंदरि किरदारु आहे। त सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु अरसे दराज़ खां वॾो अरसो ताईं पाण वाज़ फरमाईंदा रहिया। मतिलबु इस्तिक़ामत हुई, मुसलसल वाज़ फरमाइणु ऐं मुसलसल माण्हुनि खे दीनी तालीम ॾियणु। एतिरे क़दुरु जेको संदन जी सीरत में अचे थो त जॾहिं वाज़ फरमाईंदा हुआ त कसीर तादाद में माण्हू हूंदा हुआ ऐं साईं जन जी इहा करामत हूंदी हुई। जॾहिं पाण गुफ़्तगू फरमाईंदा हुआ त साम्हूं जेको शख़्स मौजूदु हूंदो हो, जहिड़े तरीक़े सां आवाज़ उन्हनि जे कननि ताईं आसानी सां वेंदी हुई, बिल्कुलु चिटी वेंदी हुई, अहिड़े तरीक़े सां जेको हज़ारनि में आख़िर में वेठो हूंदो उन ताईं बि आवाज़ चिटे ऐं बहितरीन अंदाज़ सां उन जे कननि ताईं पहुचंदी हुई। इहा सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला जी करामत हुई। तो आउं अर्ज़ु करे रहियो त उहा इस्तिक़ामत हुई। तो असीं जेकॾहिं अल्लाह वारनि जी ज़िंदगी मां पिराइणु चाहियूं था, इख़्तियार करणु चाहियूं था, त असांजे लाइ ज़रूरी आहे त अल्लाह वारनि जी सीरत खे पढ़ूं, सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत खे पढ़ूं, भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सीरत खे पढ़ूं, लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी सीरत खे पढ़ूं, त उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि उहो कहिड़ो, उन्हनि जा कहिड़ा मामूलात हुआ जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे एॾो वॾो मक़ाम अता फरमायो, एॾो वॾो मर्तबो अता फरमायो। त उन्हनि खे पढ़ंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त वाक़ई उन्हनि जे अंदरि उहे कहिड़ियूं शयूं हुयूं। जीअं मूं सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी जे बारे में बयानु कयो त उन्हनि जे अंदरि इल्मु पिराइण जो हिकिड़ो जोश, जज़्बो, शौक़ु हुयो ऐं उन खां अलावा इस्तिक़ामत हुई ऐं हमेशह इस्तिक़ामत इख़्तियार फरमाईंदा हुआ ऐं जंहिं कम खे पाण शुरू कयाऊं त उन कम खे पाए तकमील ताईं पहुचायूं। ऐं इहा बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इहो मक़ाम अता फरमायो जो संदन जी तक़रीर सां, वाद सां, छो त इल्मु पिरायूं, पोइ इस्तिक़ामत ऐं अल्लाह तबारक व तआला जी रज़ा उन्हनि खे शामिलु थी वई, त पोइ उन्हनि जी तक़रीर सां सवे माण्हू, कसीर तादाद में माण्हू जॾहिं तक़रीर ॿुधंदा हुआ त ग़ैर मुस्लिम मुस्लमान थी वेंदा हुआ, जेके ईसाई हूंदा उहे मुस्लमान थी वेंदा। छा हो, उहा उन्हनि जी अंदरि उहा अल्लाह तबारक व तआला सलाहियत रखी हुई ऐं उन्हनि जेके इस्लामी तरीक़ो उनखे इख़्तियार कयो हो ऐं जेको आहे क़ुरान ऐं हदीस ते अमल कयो हो, त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे ज़बान जे अंदरि इहा तासीर अता फरमाई हुई जो उन तासीर जे करे जेको आहे जॾहिं उन्हनि जो आवाज़ु ॿियनि माण्हुनि ताईं वेंदो हुयो त उहे लबैक चवंदा हुआ ऐं जेके पाण फरमाईंदा हुआ त उन्हनि ते जेको आहे उहे अमल करणु शुरू कंदा हुआ। सो इन करे सभ खां पहिरियां त सईदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾियारो आहे त इहा आउं सभिनी नाज़रीन खे इहा दावत ॾींदुसि त जेके ॾियारा आहिनि उन्हनि खे असीं हिकिड़े पंहिंजे दिमाग़ जे अंदरि रखूं ऐं उन खां पोइ उन्हनि ॾियारनि जे हवाले सां ऐं जिन शख़्सियात जो विसाल आहे या जिन जी विरादत आहे या जेके ॾियारा ॿिया अचनि था रमज़ान जे महीने में, त उन्हनि खे पढ़ूं, उन्हनि ते गौर फ़िक्र कयूं ऐं हिन महीने जे अंदरि असीं तरावियूं पढ़ूं, रोज़ा बि रखूं ऐं उन सां गॾु जेके शख़्सियात आहिनि उन्हनि जी सीरत जो मुतालो कयूं। यकीनन असांखे खोड़ सारो सामान पंहिंजे लाइ मिली वेंदो, खोड़ सारियूं शयूं पंहिंजे लाइ मिली वेंदियूं जो असां पाण इख़्तियार कंदासीं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सीरत इन्हनि खे पढ़ी करे असां पंहिंजी सीरत बहितर करे सघूं था। नाज़रीन, रमज़ान जी फज़ीलत में नंढड़े ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, वरी पोइ गॾु आहियूं।
नाज़रीन, रमज़ान जी फ़ज़ीलत में ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं। मुफ़्ती साहब गौसे आज़म जी सीरत ते ॻाल्हायोसीं, पर रमज़ान जा ॿिया जेके ॾिहाड़ा आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधायो। बिल्कुलु, जीअं मूं स्टार्ट कयोसीं ना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत खां, त कुझु शयूं असांखे उन्हनि जी सीरत मां सिखणु घुरिजनि। उन खां अलावा ॿिया बि ॾिहाड़ा रमज़ान मुबारक जे अंदरि अचनि था, त जिन जे हवाले सां बि असांखे सोचो वीचार करणु घुरिजे, गौर फ़िक्र करणु घुरिजे। इन में हिकिड़ो ॾिहाड़ो सईदा उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ॾिहाड़ो आहे। त उन्हनि जी सीरत खे पढ़णु घुरिजे। बिलख़ुसूस असांजी जेके भेनरूं आहिनि, जेके माइरूं आहिनि, उन्हनि खे पढ़णु घुरिजे त सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी जेका फ़ज़ीलत आहे ऐं मक़ाम आहे, मर्तबो आहे जेको उन्हनि खे अता थियो आहे, त उन्हनि जी सीरत में उहे कहिड़ा जेके अख़लाक़ हुया जिन जे करे अल्लाह तबारक व ताला एॾो मक़ाम अता फ़रमायो, ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व ताला अर्श खां सलाम मोकिलियो। हिकु ख़ातून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ोजा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा, उन्हनि खे अल्लाह तबारक व ताला तरफ़ सलाम आयो। त उहो कहिड़ी सीरत हुई उन्हनि जो, ऐं उन्हनि जी सीरत जे अंदरि उहो कहिड़ो कमाल हो, उन्हनि जा कहिड़ा अख़लाक़ आहे जो अल्लाह तबारक व ताला एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो। त जेकॾहिं असीं सईदना ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी सीरत ते रोशनी विझूं ऐं उन्हनि जी पढ़ण जी कोशिशि कयूं, त सभ खां वॾी उन्हनि जी फ़ज़ीलत इहा आहे त जेसि ताईं सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा ज़िंदा हुयूं, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो निकाह न कयो। इहा उन्हनि जी फ़ज़ीलत आहे त जेसि ताईं रफ़ीक़ हयात हुयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, त उन वक़्त ताईं पाण ॿियो को निकाह न कयो, ॿिए कंहिं औरत खे निकाह में न आंदो। त इहा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी फ़ज़ीलत हुई। उन खां अलावा उहे हिकु बहितरीन ताजिरा हुयूं, तिजारत कंदियूं हुयूं, ऐं इहो बि असांजे जेके भेनरुनि जे लाइ हिकिड़ो सिखण जो मौक़ो आहे त पाण तिजारत कंदियूं हुयूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह खां पहिरियां तिजारत कंदियूं हुयूं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पैगाम उमाणियऊं त मुंहिंजो जेको सामान आहे उहो तव्हां खणी वञो ऐं तव्हां हुनजी खपाए अचो ऐं तिजारत कयो। त इन मां मालूम थियो त तिजारत जेकॾहिं ख़ातून करणु चाहे परदे जे आलम में, त उहा करे सघे थी, पर उनखे इस्लामी जेके तक़ाज़ा आहिनि ऐं इस्लामी जेके तालीमात उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे। ऐं इहा हिकु ॿियनि जेके ख़वातीन आहिनि, मुस्लमान भेणूं आहिनि, माइरूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिकु सिखण जो मौक़ो बि आहे त सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा खे जेको मक़ाम मिलियो आहे, मर्तबो मिलियो आहे, त उन्हनि जी सीरत जे अंदरि कहिड़ा पहलू हुया जेके अॼु असीं इख़्तियार करे सघूं था। जेके ख़वातीन आहिनि, जेके मुस्लमान औरतूं आहिनि, भेनरूं माइरूं आहिनि, उहे इख़्तियार करे सघनि थियूं। त उन्हनि जी सीरत जे अंदरि हिकिड़ो ताजिरा जो, त उहे ताजिरा हुयूं ऐं तिजारत कंदियूं हुयूं, ऐं पंहिंजो जेको मालो मता हूंदो हुयो, सामान हूंदो हो, कंहिंजी हैंडओवर कंदियूं हुयूं, उहे उन्हनि जो खपाईंदा हुआ। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि हैंडओवर कयऊं। ऐं उन्हनि जी हिकिड़ी फ़ज़ीलत इहा आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी मौजूदगी में कंहिंसां निकाह न कई। ॿी सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी फ़ज़ीलत इहा आहे जो जेको औलाद आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन मंझां थियो। सो इहा बि हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत आहे सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी। उन खां अलावा सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी हिकिड़ी फ़ज़ीलत इहा आहे जो ख़वातीन जे अंदरि, औरतुनि जे अंदरि सभ खां पहिरियां जंहिं ख़ातून इस्लाम आंदो उहा सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा आहे। सभ खां पहिरियां इस्लाम जी आंदो उहा सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। ऐं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको आहे वही नाज़िल थी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे घर तशरीफ़ आया, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलासो ॾिनऊं, तव्हीं जेको आहियो मिसकीननि जी मदद करण वारा आहियो। उहो दिलासो ॾिनो, छो त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी, उन वक़्तु कैफ़ियत अहिड़ी थी वई, ख़ौफ़ ऐं ख़शियत वारी। त जॾहिं घर में आया त सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा दिलासा ॾिना त तव्हां जेको माण्हुनि ते महिरबानी आहियो, तव्हां माण्हुनि सां सुठो सलूक करण वारा आहियो। त इन मां मालूम थियो त हिकु घर जे अंदरि ख़ातून जो किरदारु केॾो वॾो हूंदो आहे ऐं उनखे कीअं किरदारु अदा करणु घुरिजे। असांजी मायुनि भेनरुनि खे सिखण जो मौक़ो आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त उन्हनि खे दिलासो ॾिनऊं ऐं उन्हनि खे उन्हनि जे पासे में वेठियूं ऐं दिलासो ॾियणु लॻियूं। त इहो हिकिड़ो असांजी जेके माइरूं आहिनि, भेनरूं, उन्हनि जे सिखण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो सबक़ु आहे त
त जेके जॾहिं मुड़ुसु घर जे अंदरि अचे त उनखे कीअं उन सां जेको आहे उनजो आदर भाव कजे, उन सां कीअं जेको आहे गुफ़्तगू कजे, उनजो कीअं ख़्यालु कजे ऐं उनखे जेकॾहिं के मसाइल पेश आहिनि अॼु जे दौर में जेके असीं गुफ़्तगू कयूं, जेकॾहिं उनजो तिजारत जे हवाले सां को मसइलो आहे, उहो ॿाहिरि जॾहिं कमकार करे थो, दुनियावी जेके आहिनि मामलात उन्हनि में रहे थो, जॾहिं घर अचे थो त हिकिड़ी ख़ातून खे उन सां कीअं पेश अचणु घुरिजे। ऐं ज़रूरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिकु मर्द जेको ॿाहिरि वेंदो आहे कमाइण जे लाइ, कमु कंदो आहे, कार कंदो आहे, खोड़ सारा मसाइल पेश ईंदा आहिनि, खोड़ सारियूं तकलीफ़ूं पेश ईंदियूं आहिनि, त उन तकलीफ़ उन मसाइल में उन जेका हिकिड़ी उनजी ज़ोजा हूंदी आहे, उनजी ज़ाल हूंदी आहे, उनजी घरवारी हूंदी आहे, उनखे राहत पहुचाइण में ऐं उनजो साथ ॾियण में केॾो वॾो किरदारु हुजणु घुरिजे। इहो जेको असांखे इन तालीमात मिलनि थियूं त अॼु बि असांखे ईअं असांजी भेनरुनि खे ईअं करणु घुरिजे, असांजी जेके माइरूं आहिनि भेनरूं आहिनि उन्हनि खे करणु घुरिजे त हिकु जेका ख़ातून हूंदी आहे त उनजो घर जे अंदरि केॾो वॾो किरदारु हूंदो आहे। त इन मां असांखे इहा मिले थी। अॼु जेको हीउ असांजो रमज़ान जो महीनो हली रहियो आहे त उन में ॾियारो अचे थो त उन में असां सिखूं, असांजूं नियाणियूं, असांजूं भेनरूं, असांजूं माइरूं सिखनि, उनजी सीरत खे पढ़नि ऐं पंहिंजी नियाणियुनि खे ॿुधाइनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके अज़वाज मुतहरात हुयूं, संदन जूं घर वारियूं हुयूं, त उन्हनि जी सीरत कीअं हूंदी हुई, उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो अलाह तबारक व तआला ॾाढो वॾो कयो, त उन्हनि जे अंदरि कहिड़ियूं शयूं हुयूं, इहे सिखण जूं शयूं आहिनि। सिर्फ़ु असीं फ़ज़ाइल ॿुधूं ऐं मनाक़िब ॿुधूं, सिर्फ़ु इन ताईं रहूं त पोइ असीं कोन सिखंदासीं। इस्लाम हिकु अमली मज़हब आहे, अमली दीन आहे, केच करण जो दीन आहे, उन में शयूं इख़्तियार करण जो दीन आहे। सिर्फ़ु असीं फ़ज़ाइल बयानु कंदा वञूं पर पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि उहा शइ न आणियूं, उन्हनि नबी करीम वसल्लम जी सीरत खे असीं इख़्तियार न कयूं, अज़वाज मुतहरात जी सीरत खे असांजूं माइरूं भेनरूं इख़्तियार न कनि, त पोइ सिर्फ़ु असीं सखड़ा असांजा जेके नारा हूंदा पर उहा असांजे अंदरि उहा झलक नज़र न ईंदी। सईदा ख़दीजह कुबरा रज़ी अलाह ताला अनहा जो जेको ॾियारो आहे त उन में जेको आहे नियाणियुनि खे सिखणु घुरिजे, भेनरुनि खे सिखणु घुरिजे। ऐं इस्लाम जे अंदरि ख़वातीन जी औरतुनि जी वॾी फ़ज़ीलत आहे। बिलख़ुसूस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियाणियुनि जी तरबियत जे हवाले सां ऐं उन्हनि जी सुठी तरबियत जे हवाले सां वॾियूं ख़ुशख़बरियूं ॿुधाइनि। जेको पीउ करे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त मन आल जारियतैनी, त जंहिं शख़्स ॿियनि नियाणियुनि जी तरबियत कई, किन रिवायतुनि में अचे थो 3 नियाणियुनि जी तरबियत कई ऐं उनखे सुठो खारायो, उन्हनि जी तरबियत सुठी कई ऐं उन्हनि जी सुठी जॻह ते शादी कराई, त अल्लाह तबारक व ताला उनखे इनाम अता फरमाईंदो आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु बयानु फरमायो, अंदाज़ो लॻायो त नियाणियुनि जी तरबियत ऐं नियाणियुनि खे सुठो खाराइणु, नियाणियुनि खे सुठो पाराइणु ऐं नियाणियुनि जो अदब एतिराम करण जो तव्हां अंदाज़ो लॻायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको ईअं करे थो त क़यामत जे ॾींहुं पाण फरमायो आङुरियूं मिलाए करे फरमायो त क़यामत जे ॾींहुं उहो मूंसां गॾु हीअं हूंदो। अंदाज़ो लॻायो त नियाणियुनि जी ऐं ख़वातीन जी इस्लाम जे अंदरि केॾी अज़मत आहे। हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अनहा उन्हनि जो ॾियारो रमज़ान मुबारक में ईंदो आहे, त उन्हनि जे बारे में अचे थो त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ईंदियूं हुयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नियाणी जे लाइ उथी बि इस्तक़बाल कंदा हुआ। ऐं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी ईंदा हुआ त सईदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अनहा उथी बीहंदियूं हुयूं ऐं रसूलुल्लाह सल्लम जो इस्तक़बाल कंदियूं हुयूं। इहा मुहबत ऐं नियाणी सां ताल्लुक़ ऐं नियाणी सां कीअं पेश अचे, इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे। त अॼु जे दौर में त अल्लाह तबारक व ताला जेको आहे अॼु असीं पंहिंजे हिन दौर जे हवाले सां ॾिसूं त असीं किथे जेके कोताही करे रहिया आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में असीं किथे रूगर्दानी करे रहिया आहियूं। असांजे जेके मामला पेश अचनि था, न्यूज़ पेपर पढ़ूं था, मसाइल पेश अचनि था, ऐं छाजे करे था थियनि? इन जे करे जो असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां असीं परे थी विया आहियूं। अल्लाह तबारक व तआला जो फरमान आलिशान आहे त मा आताकुम रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो इहो आहे जेको अल्लाह जो रसूल तव्हांखे अता करे उनखे मज़बूती सां पकड़े वठो ऐं जिन शयुनि खां अल्लाह जो रसूल तव्हांखे रोके उन खां रुकिजी वञो। इहो हिकिड़ो मुस्लमान जी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। ऐं सईदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अनहा जी सीरत असांजी नियाणियुनि खे पढ़णु घुरिजे। सईदा ख़दीजह कुबरा रज़ी अल्लाह अनहा जी बि सीरत पढ़णु घुरिजे, छो त उहे बि ॾियारा ॿई हिन रमज़ान में अचनि था। इन सां गॾु जिथे असांजी माइरनि ऐं भेनरुनि खे पढ़णु घुरिजे, इन खां अलावा असांजे भाइरनि खे पढ़णु घुरिजे त उन्हनि जेके ख़वातीन हुयूं इस्लाम जे अंदरि मर्दनि जो मक़ाम बि आहे पर औरतुनि जो मक़ाम बि आहे।
उन्हनि जो मक़ाम बि आहे। ऐं जेके वॾियूं वॾियूं औरतूं सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़तवा ॾींदियूं हुयूं, मसाइल जेके साहबा अलैहिम रिदवान ईंदा हुआ पुछण जे लाइ, त पाण मसाइल ॿुधाईंदियूं, दीन जा मसइला ॿुधाईंदियूं, त अल्लाह तबारक ताला मक़ाम अता फरमायो। त मर्दनि खे पढ़णु घुरिजे त औरतुनि जो अल्लाह तबारक ताला केॾो मक़ाम ॾिनो आहे ऐं उन्हनि खे केॾो फज़ीलत अता मुफ्ती फरमाई। साहब हिकिड़ो ख़ासि टाइम थी वियो आहे। नाज़रीन, रमज़ान जी फ़ज़ीलत में हिकु नंढड़े ब्रेक ते था हलूं। वी विल बी राइट बैक। नाज़रीन, रमज़ान जी फ़ज़ीलत में ॿीहर भली कार चऊं था। मुफ्ती साहब, रमज़ान में जेके ॿिया ॾिहाड़ा अचनि था उन्हनि जे बारे में थोरो ॿुधाईंदा? बिल्कुलु, जीअं असां पहिरीं गुफ़्तगू कईसीं न शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां, पोइ सईद ख़लील कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां, सईदा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले सां, अहिड़े तरीक़े सां कुझु ॿिया बि ॾिहाड़ा अचनि था रमज़ान मुबारक जे अंदरि, त उन हवाले सां थोरी गुफ़्तगू कयूं था। उन मां हिकिड़ो ग़ज़वा बदर आहे। ग़ज़वा बदर जेका हिकिड़ी जंग आहे इस्लाम जे अंदरि, ऐं जंहिं जंग जे अंदरि जेके मुस्लमाननि जी तइदाद तमामु थोरी 313 जी तइदाद अचे थी, ऐं जेका कुफ़ार आहे उन्हनि जी तइदाद वधीक हुई। पर उन जंग में जेको आहे जेकॾहिं असीं उनखे पढ़ूं था, उन ग़ज़वे खे पढ़ूं था, त उसे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सुहिणा अख़लाक मिलनि था। ऐं उन में जेको आहे ग़ज़वे जे दौरान जेको आहे सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहिड़ा पहलू मिलनि था जेके असांखे अॼु इख़्तियार करणु घुरिजे। ग़ज़वे बदर जे हवाले सां, छो त उन वक़्तु घोड़नि जी तइदाद तमामु थोरी हुई, हिकु या ॿ घोड़नि जो ज़िक्र अचे थो, ऐं उठ बि थोरा हुया, तलवारूं बि थोरियूं हुयूं, ऐं सादो सामान घटि हुयो, ऐं ॿिए तरफ़ जेके दुश्मन हुआ उन्हनि वटि सादो सामान सभु कुझु जंगी जेके औज़ार हूंदा आहिनि उहे सभु हुया। पर मुस्लमाननि जी दिलि में तवक्कुल हुई, अल्लाह तबारक व ताला जो जी तवक्कुल हुई ऐं ख़ौफ़ हो, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत हुई। ऐं हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो जेको ग़ज़वा बदर जे दौरान सीरत निगारनि लिखियो आहे, त जॾहिं सवारियूं थोरियूं हुयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो उसूल बयानु फरमायो ऐं इहो तरीक़ेकार बयानु फरमायो त सवारियूं थोरियूं आहिनि त हाणे हीअं कजे जो वारी वारी सां सवारियुनि ते सफ़रु कजे, त हिकिड़ो पहिरीं सफ़रु करे पोइ वरी ॿियो करे। त रसूल सल्लम जेको आहे हिकिड़ी सवारी जे उठ जे लाइ ॿिनि माण्हुनि खे मुंतख़ब फरमायो। ऐं जेका ॻाल्हि करे रहियो आहियां उहो करे रहियो आहियां बराबरी जी ऐं मुसावात जी। अॼु दुनिया चवे थी त सभु माण्हू बराबरि आहिनि। अॼु दुनिया जो इहो स्लोगन आहे, वॾा वॾा जेके मुआशरत जा एक्सपर्ट आहिनि उहे चवंदा आहिनि त मुसावात हुजणु घुरिजे, बराबरी हुजणु घुरिजे, हर को बराबरि आहे। बिल्कुलु ॻाल्हि इहा दुरुस्त आहे, पर इन जो अमली जेकॾहिं असां तरीक़ो ॾिसणु चाहियूं त उहो असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में ॾिसणु ईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे करे ॾेखारियो। उहो ईअं जॾहिं सवारियूं थोरियूं हुयूं त पाण जॾहिं मुंतख़ब फरमायो त हिकिड़े जानवर ते ॿ ॼणा सवार थींदा, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त आऊं बि जेको आहे तव्हां सां शरीक थींदुसि, ऐं कुझु देरि मां सफ़रु कंदुसि सवारी ते, ऐं मूंखां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सफ़रु कंदो। त अंदाज़ो लॻायो सिपह सालार थी करे, ताजदार काइनात थी करे, जेकॾहिं उहे चाहिनि हा त पंहिंजे लाइ हिकिड़ी सवारी मुख़्तस करे छॾींदा त मां हिन सफ़रु कयां थो। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अख़लाक जी में असां मुस्लमाननि खे ॿुधायो त कीअं बराबरी कबी आहे, बराबरी जो पहलू कीअं हूंदो आहे, ऐं बराबरी मुस्लमाननि जे अंदरि कीअं आहे। त रसूल सल्लम ख़ातिमुल अंबिया थी करे ऐं अल्लाह तबारक ताला एॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो, ऐं साहबा जेकॾहिं साहबा जे अॻियां इहा ॻाल्हि रखनि हा त मां सवार थियणु चाहियां थो ऐं मां सफ़रु कंदुसि, साहबा अलैहिम रिदवान त दिलो जान सां हिनखे क़बूल कनि, पर रसूल सल्लम असांजी तालीम जे लाइ, मुस्लमाननि जी तालीम जे लाइ त तव्हां पंहिंजे साम्हूं इहे शयूं रखो त नबी करीम सल्लम जी सीरत कीअं हुई, अख़लाक कीअं हुआ, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंग जे दौरान उहे कहिड़ी सीरत हुई जो इस्लाम जे अंदरि जेके जंगूं आहिनि, जीअं ग़ज़वा बदर आहे या ॿियूं जंगूं आहिनि, त उन जे अंदरि तव्हां ॾिसंदव त घटि में घटि जानी नुक़सानु थियो आहे। पर उन खां अलावा जेकॾहिं तव्हां इनक़लाब ॾिसंदव, माण्हुनि जे अंदरि जेका बहितरी आई आहे, हुस्न मुआशरत थियो आहे, ऐं जेके माण्हू जा मसाइल हल थिया आहिनि उहे घणा आहिनि।
क़तलाम न आहे थियो, इहो इस्लाम जी हिकिड़ी तारीख़ आहे। एतिरो घणो क़तलाम न आहे थियो, एतिरियूं घणियूं जानी नुक़सान न थियो आहे। ऐं जेतिरे क़दुरु उन्हनि जंग जे ज़रिए जेका आहे ॿियनि माण्हुनि ताईं अमन पहुतो आहे, माण्हुनि जा हक़ मिलिया आहिनि। इहो इस्लाम जी हक़ानीअ जी दलील आहे। जेकॾहिं असीं सीरत मुस्तफ़ा खे पढ़ूं ऐं ग़ज़वात खे पढ़ूं त असांखे ख़बर पइजी वेंदी। एतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे हुकुम फरमाईंदा हुआ त जॾहिं तव्हां जंग करणु वञो त वणनि खे नुक़सानु न पुॼाइजो, बाहि न लॻाइजो, औरतुनि जो ख़्यालु कजो। अॼु तव्हां दुनिया जे अंदरि ॾिसो, अहिड़ी जेकॾहिं का तदबीर आहे ऐं अहिड़ी जेकॾहिं का असांखे उसूल मिलनि था त उहा इस्लाम जे अंदरि ई मिलनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे अंदरि मिलनि था। केतिरो ख़्यालु हूंदो हुयो। हिकिड़े जंग जे दौरान आऊं तव्हांखे ॿुधायां, सिर्फ़ु वण न बल्कि एतिरे क़दुरु इंसान जी त अहमियत वधीक आहे, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जेको असां पढ़ूं था त असांखे जानवरनि जी अहमियत नज़र ईंदी, जानवरनि जी अहमियत नज़र ईंदी। हिकु मरतबा कंहिं ग़ज़वा जे दौरान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब सां गॾु वञी रहिया हुआ त रस्ते ते ॾिठऊं त हिकिड़ी जेका आहे कुती आहे, उनजा गुलर आहिनि उहे मौजूदु आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साहबी जी ड्यूटी लॻाई त तव्हां हिते बीह रहो, लश्कर अचे पियो, ईअं न थिए जो हिन कुती जे मथां या गुलनि जे मथां कंहिंजी लत अची वञे, उनखे नुक़सानु पुॼे। हिकिड़े साहबी जी पाण ड्यूटी फरमायूं त तव्हां बीह रहो, जेसि ताईं लश्कर गुज़री न वञे तेसि ताईं तव्हां हिते बीठा रहो। अंदाज़ो लॻायो केॾी वॾी जेको आहे इस्लाम हिकिड़ो वॾो जेको आहे इस्लाम जे अंदरि हर हवाले सां तालीमात मौजूदु आहिनि, पर असुलु मसइलो त असांखे इख़्तियार करणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम इबादत जे हवाले सां बि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मुआशरत जे हवाले सां बि आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मईशत जे हवाले सां बि आहे। असीं जेके सिर्फ़ु इबादत ते असीं जेको आहे सिर्फ़ु उन तरफ़ ॾिसूं था ऐं ॿियनि पहलुनि खे छॾियूं था, तॾहिं बि असां पूरी तरीक़े सां हुज़ूर जी स्थिति इख़्तियार नथा कयूं। हर पहलू जे अंदरि, घर जे अंदरि असांखे कीअं गुज़ारणो आहे, एतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाहिद सीरत आहे। दुनिया जे अंदरि खोड़सारनि जूं माण्हुनि जूं आबितियूं लिखी वेंदियूं आहिनि, त उन में लिखियो वेंदो आहे त मूं ज़िंदगी कीअं गुज़ारी, मां कीअं मुंहिंजो रहणु सहणु कीअं हूंदो हुयो, पर एतिरो पर घर जूं शयूं कोन लिखी वेंदियूं आहिनि। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा शख़्सियत आहिनि जिन जो असांखे सीरत में कंघी करण जो तरीक़ो मालूम थिए थो त कंघी कीअं कंदा हुआ, पाण जेका आहे नालेन मुबारक उहे कीअं पाईंदा हुआ, घर जे अंदरि कीअं तालुक़ु हूंदो हुयो, पंहिंजी अज़वाज मुतहरा सां कीअं तालुक़ु हूंदो हुओ। उहो जेकॾहिं असां कंहिंजो जेकॾहिं इहा सीरत अचे थी, इहो अहवाल अचे थो त उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत आहे, ॿिया केरु कोन लिखंदा। एतिरे क़दुरु आऊं हिकिड़ो माइकल एच हार्ट ईसाई मुसनिफ़, उन हिकिड़ो किताबु लिखियो दी 100 माण्हू वॾा जिन जो दुनिया जे अंदरि वॾो जेको आहे उन्हनि जी मक़ाम हुयो ऐं दुनिया जे हवाले सां उन्हनि जा वॾा कारनामा हुया। त उन जॾहिं किताबु पूरी तसनीफ़ कई ऐं लिखण खां पोइ हुन मुक़दमे जे अंदरि लिखियो, जेको मुहाब हूंदो आहे कंहिं किताब जो शुरूआत जो, उन्हनि जे अंदरि लिखियो ऐं उहो लिखे थो त मूं जॾहिं इहे 100 माण्हुनि ते तहक़ीक़ कई ऐं उन्हनि जी ज़िंदगी खे ॾिठो त मां इन नतीजे ते पहुतो आहियां त दुनिया जे हवाले सां ऐं दीन जे हवाले सां जेकॾहिं हिन दुनिया जे अंदरि कंहिं शख़्सियत जी तालीमात कामिल आहे त उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती अथर आहे। ही वॉज़ द वन मैन इन हिस्ट्री। फरमाइनि था त उहे हिकिड़ा ई फ़र्द आहिनि जिन जी तालीमात दुनिया जे हवाले सां बि कामिल आहे, जिन जी तालीमात दीन जे हवाले सां बि कामिल आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं नबी करीम सल्लम जी जेका उसवा आहे उहा असांखे जिते दीनी मामलात आहिनि उते रहनुमाई करे थी, इन सां गॾु दुनियावी मामलात जे अंदरि बि रहनुमाई करे थी। असांखे घुरिजे त असीं कारोबार जेको कयूं था त उन में ॾिसूं त हुज़ूर जी सीरत खे केॾो इख़्तियार कयूं था, असां घर में रहूं था त उन में ॾिसूं त हुज़ूर जी सीरत खे केतिरो इख़्तियार कयूं था, असीं तालीम ॾियूं था, तालीम जे शोबे सां रिलेटेड आहियूं, ॾियूं था या पढ़ूं था त उन में नबी करीम सल्लम जूं कहिड़ियूं तालीमात जेके असांखे इख़्तियार करणु घुरिजनि। सो असांखे हर तरफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे नमूनो रखणु घुरिजे ऐं उनखे जेको इख़्तियार करणु घुरिजे। ऐं यकीनन असां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम खे असीं इख़्तियार कंदासीं त कामयाबी कामरान बणिजंदासीं। नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम रमज़ान जी फ़ज़ीलत जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। असां सां गॾु हुया मज़हबी स्कॉलर मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो। वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आया।
नाज़रीन, इहो सिलसिलो हिन रमज़ान जारी रहंदो, पर तेसिताईं पंहिंजी मेज़बान सबा अली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।